लाड़काणे जी रशीद वगण यूसी चेयरमैन थाणे ते मुबैना तौर पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो। पुलिस जो चवणो त शाहिद हुसैन शेख थाणे ते पहुची पाण खे गोली हणी आपघात कयो। वारसनि जो चवणो त शाहिद शेख सां अहिड़ो को बि मसइलो न हो जंहिं तां हुन अहिड़ो क़दम खयो। हीअ अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त लाड़काणे जे रशीद वगण यूसी चेयरमैन थाणे ते मुबैना तौर पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो आहे। पुलिस जो चवणो त शाहिद हुसैन शेख थाणे ते पहुची पाण खे गोली हणी आपघात कयो। वारसनि जो चवणो त शाहिद शेख सां अहिड़ो को बि मसइलो न हो जंहिं तां हुन अहिड़ो क़दम खयो हुजे। अफ़सोसनाक ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त लाड़काणे जे रशीद वगण यूसी चेयरमैन थाणे ते मुबैना तौर पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शाहिद हुसैन शेख थाणे ते पहुची पाण खे गोली हणी आपघात कयो। वारसनि जो चवणो त शाहिद शेख सां अहिड़ो को मसइलो न हो जंहिं तां हुन क़दम खयो हुजे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे लाड़काणे खां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर मुगेरी। जी शबीर, आपघात कयो आहे नौजवान, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काणे जे यूनियन काउंसिल रशीद वगण जे चेयरमैन शाहिद हुसैन शेख रशीद वगण थाणे ते पहुची पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो आहे। शाहिद हुसैन शेख थाणे ते पहुची जेको आहे पुलिस एहलकार खे सॾु करे जेको आहे पाण मथां जेको आहे पिस्टल जो फेर करे आपघात कयो आहे। ऐं पुलिस जो जेको वधीक चवणु आहे त उहो सुबुह जो थाणे ते आयो ऐं हिकु सिपाही खे पाण वटि सॾु कयईं, जिनको सिपाही जे पहुचण खां अॻु में ई हुन पाण मथां फायर कयो आहे। जेको फायर जेको हुन पाण मथां कयो आहे उहो पंहिंजे दिमाग़ ते रखी फायर कयईं, जंहिं ते हू थॾे ते जेको आहे उते थाणे ते ई फौत थी वियो आहे। जंहिंखां पोइ हुनजो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त शाहिद हुसैन शेख गुज़िरियल बल्दियाती जेका इलेक्शन हुई हुन में जेको आहे GDA जे प्लेटफॉर्म तां यूनियन काउंसिल रशीद वगण जो जेको आहे चेयरमैन चूंडियो, जंहिंखां पोइ आदिल उन्नड़ सां जेको सलाड़ियल हो ऐं आदिल उन्नड़ जेको आहे पीपल्स पार्टी में शमूलियत बहदो हो यकी जेको आहे पीपल्स पार्टी सां रहियो। तंहिं वक़्तु जेको शाहिद हुसैन शेख जो जेको मौत आहे उहो जेको वॾो वाक़ियो आहे। हुन शाहिद हुसैन शेख जे आपघात जो ॿुधी वॾी तादाद में माण्हू जेके आहिनि उहे रशीद वगण में गॾु थी विया आहिनि। जॾहिं त हिन महिल जेको यूसी चेयरमैन आहे शाहिद हुसैन शेख हुनजो पोस्टमार्टम जेको आहे लाड़काणे अस्पताल में